सोशल पापनगर जी नई अपडेट में सभी दोस्तन के वेलकम चवंदासीं पंहिंजे हिन यूट्यूब चैनल शाद खोसो व्लॉग में। अॼु हिकु बहितरीन अपडेट खणी आया आहियूं जेका तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। छा बराज खान राबेल सां वाकई शादी हाणे कंदो ज़बरदस्ती करे या न, सॼी अपडेट्स ॾींदासीं तव्हांखे हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल शाद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ। तव्हांजो घणो टाइम जीअं वेस्ट न थिए। दोस्तों बलाज खान हाणे हिकिड़ी आख़िरी कोशिशि कंदो राबेल के हासिल करण जी, कहिड़े बि तरीक़े सां हू शादी करण जी पूरी हाणे कोशिशि कंदो। जीअं कोशिशि हूंदी त हिकु जगह राबेल के मां हासिल करे वठां, कुझु बि थी वञे राबेल मुंहिंजी आहे। इहा कोशिशि हिन खे दोस्तों खॾ में विझंदी ऐं इन कोशिशि में जेको आहे बलाज खान फासी वेंदो ऐं इहा कोशिशि वॾी भली कंदो, ज़बरदस्ती कराईंदो ऐं कुटाईंदो बि सही बलाज खान मिठनि वारनि खे ऐं राबेल ते बि तशदुद कराईंदो। पर पोइ बि राबेल हार मञण वारी न आहे ऐं मिठल बि हार मञण वारो न आहे। इन गॾोगॾु जेको इनजो मतिलबु मल्हार आहे इहो ख़ूब साथ निभाईंदो। पोइ इन राबेल खे मल्हार जी ज़रूरत पइजी वेंदी, पोइ मल्हार सां ई साथ ॾींदी राबेल ऐं राबेल जो साथ वरी मल्हार ॾींदो। अहिड़े हिसाब सां पोइ ही बलाज खान जो गॾिजी करे मुक़ाबिलो कंदा ऐं बलाज खान जो ढींगो ढेरी कंदा। पोइ बलाज खान जो मथो ठिकाणे ते अची वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ई चैनल आहे।